चवंदा आहिनि जॾहिं गोह खे खुटी खणंदी आहे कोली ईंदी आहे शिकार जा घर सो जी शायद तोखे बि खुटी खयो आहे जो मुंहिंजे साम्हूं अची पुछी मुंहिंजे खुटी तोखे खयो आहे जो मुंहिंजे साम्हूं आयो आहीं तोखे अॼु मां जीअरो न छॾींदसि बंदूक हलाइण लाइ शींहं जो दिलि खपे औरत खे बंदूक हथ में न पर घर जो कमकार करणु घुरिजे बंदूक हलाइण मर्दनि जो कमु आहे औरतुनि जो न इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो जो कंहिंजे हथ में बंदूक हलाइण जी ताक़त आहे मर्द जे या औरत जे हथ में बंदूक हलाइण खां बहितर थई त मुंहिंजो यार शेर बहादुर सां शादी करे ऐं हुनजो घर वसा घर त हुनजो मां कब्रिस्तान ठाहींदसि अहिड़ो हशर कंदसि तव्हां सां जो यादि कंदो अहिड़ो मौत ॾींदसि तोखे तूं मिनतूं कंदे बि न तोखे तॾहिं बि न छॾींदसि हली वेंदे बकुल जमाल खान तू हिते छो आयो आहीं जिते जिते ज़ुल्म थींदो आहे उते ही जमाल खान पहुची वेंदो आहे पर ॾिस मूं को बि ज़ुल्म न कयो आहे तो ऐं तो वारे यार शेर बहादुर जेके न ज़ुल्म कया आहिनि सॼे कोहिस्तान खे ख़बर आहे ॾिस जमाल खान मूंखे भली चओ पर मुंहिंजे यार जे नाले कुझु बि न चओ न त अरे अंजाम कहिड़ो बि थिए तोखे तो वारे यार खे जीरो न आहे छॾणो पर जमाल खान मां तुंहिंजो ही न आहियां न तो वारे यार जा हथ मासूम बेगुनाह जे खून में रंगियल आहिनि तव्हां ज़ल्म आहियो कातिल आहियो तव्हां मासूम ते तोहमत लॻाई आहे ऐं मुंहिंजी गैरत खे ललकारियो आहे पर इहो त सॼो राज थो चवे तूं कंहिं कंहिं जो वात बंदि कंदे मां उहा हर ज़बान बंदि करे छॾींदो जेका भाउ ऐं भेण जे रिश्ते ते शक थी करे उते ऐं मासूम शहरबानूअ ते गंद था उछलायो ॾिस जमाल जेकॾहिं मूंखे कुझु थियो त तुंहिंजो असर ॾाढो बुरो थींदो बकवास बंदि कर केॾे थो भॼे हलियो जमाल खे मारण वियो कीअं शेरबानू शेरबानू काकी ये तुझी धी है वॾी महिरबानी महिरबानी का ॻाल्हि न आहे हिते हाणे तुंहिंजो केर बि नालो न वठंदो ईअं सम्झ त जमाल न तुंहिंजो पुटु तुंहिंजे साम्हूं बीठो आहे अचे ई हथियार बेफिक्र थी घर हली बस घणो ही थियो हाणे ने हानीअ खे मां ॾिसी रहंदुसि हानी जी ज़िंदगी जा ॾींहं हाणे गॾिजी चुका हुनखे सौराब ऐं जमाल जी टेक आहे सभु बर्बाद थींदा बस मूंखे रुगो
पग ॿधण ॾियो। पोइ थो ॾिसां त सौराब ऐं हू जमाल कीअं था हुनखे बचाए। पर सरदार साईं, हे मां मंडक मंडक करे पूरे राज्य में हलंदुसि कीअं? बलाज खान हिन जीअण खां त उत भॻवान चयमि त रुगो पग जी रस्म ताईं तरस। बलाज खान टंगे जो सूर एतिरो तंग थो करे जी अंदर जो सूर तंग कंदो। ओहो बालाज खान हिन अंदर में हड उहे तने खत्म थींदा जॾहिं हिन छोरी हनीअ खां बदिलो वठो। सुंदर बकवास बंदि कर। पोइ वठी था न बदिलो। जेकॾहिं एॾो मुड़ुस माण्हू आहे त मंडो थी न मोटियां। हुनखे मंडो करे मोटियां त मां तोखे मञा। सुंदर 2-4 ॾींहं बस 2-4 ॾींहं ख़बर कयो। जॾहिं सरदारी जी पग मुंहिंजे मथां ते ईंदी न पोइ ॾिसां थो त इहो सौराब ऐं जमाल मूंखां कीअं था बचनि। हनी ॿीहर हानी जो नालो वठई त सुठो कोन थींदो। वक्त थी वियो आहे त मां पंहिंजे साथी अंकुल जे खून जो बदिलो जमाल खां वठां। जेकॾहिं अञा बि बदिलो न वरितुमि त माण्हू मूंते टोकूं कंदा ऐं मां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जी क़ाबिल बि न रहंदुसि। अॼु जमाल खां समूरो हिसाब किताब वठणो आहे। हिनखे खत्म करे छॾींदुसि। तो इहो छा कयो गुलबानू? तूं अदार छो वई आहे? मां मजबूर थी पोइ वयसि। आखिर कहिड़ी मजबूरी हुई जो मूंखे ॿुधाइण बजाए तूं अदा जमाल ले वञी वई आहे? उहो असांजे खिलाफ़ आहे। ना गुलज़री न, अदा जमाल असांजे खिलाफ़ न आहे। इन जो मतलब आहे त तूं बि अदा जमाल सां मिली करे उन पासो बि वठी? अरे ना, मां आई साइड न गिरां। मां त पंहिंजो पासो थी वठां। आई था मयंगो वाइदो करा। कहिड़ो वाइदो कयो अथसि? हुन वाइदो कयो आहे तोखे ऐं मूंखे पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी थी कराए ऐं ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾिनी आहे। बहरहाल तुंहिंजो ईअं अदा जमाल ले वञी करे मिंथू करे इजाज़त वठणु मूंखे पसंदि न आहे। गनो के फंदू मां मजबूर बि था। जेकॾहिं तोखे कुझु थिया पोइ गनुक माती बग़ैर ज़िंदा न बीहा। या तो हिन जे फ़ैसिले ते अमल करे शेरबानू जे कमर पहाज करे लोग न निंदारींदा। मां पंहिंजे पाण खे ऐं तोखे बि मारे छॾियां। यकीन कर गुल, यकीन कर। जेकॾहिं मां अदा जमाल घुर न शुदे आ ज़ोरी ते सिर शेरबानू सां कराया, हीअ शइ मूंखे हरगिज़ पसंदि न आहे। वालेकुम सलाम। सुंदर निध इंदानो कुछ आयो वहीं? क्या फकीरा तो वट माने हली आयो हां। वार दे तुम्हारी छोकरी मोते गोली हलाई आई जे करे फैसलो न ॾिनई न त गोली जो जवाब गोली में ही जंग वही हली। हाणे पूरे कोस्तान में मंडक मंडक कंदो तो घुमंदो હતો। पूरा कोस्तान जा माण्हू मूंखे मंडो था चवनि। हरिओम न अॻे मूंखे राज वारा सुंदर खान चवंदा ऐं हाणे सुंदर मंडो करे था कुटनी। हाणे जेकर न पंहिंजा लक्षण सुधारी हा त अहिड़ो असर छो थी हा? अञा बि वक़्त अथई त इंसान थी इंसान। छड़ सरदार जी चमचागिरी। अरे छा वरी चमचागिरीअ मां? हाँ या जंग विञाई अथई
अॻिते वरी पंहिंजो जान विञाईंदे। जा फ़क़ीरा, जान त हाणे तुंहिंजी विञाईंदुसि, ऐं हिन तुंहिंजी धीउ जी बि। शुक्र कर जो हूअ हिते कान्हे का, न त तुंहिंजी ॿी ॼंघ बि वञे हारी। कॾहिं मंडो करिणो अथई न त वञी पाला छके कर, जंहिंजे करे तुंहिंजा इहे हाल थिया आहिनि। तोखे मां वरी बि चवां थो, जा फ़क़ीरा मूंखे फ़ैसिलो ॾे, फ़ैसिलो ॾे। कंहिं वटि फ़ैसिलो कंदे? शेर मोहम्मद खान वटि? उहो त सिधो तोखे ॾोही कंदो। बाक़ी पाला छॾ, उन वटि त मां फ़ैसिलो कोन करायो। ठीकु आहे, त पोइ मां पंहिंजो फ़ैसिलो पाण कंदुसि। पहिरियां इहा ॼंघ सिधी कराए, पोइ फ़ैसिलो कराइजे। अञा चवां थो त सुधरी वञ, इंसान थी ॿी ॼंघ बि विञाईंदे ऐं अञा वधीक ज़लील ख्वार थींदे। बुरो रोगा बुरो गिंदगे छे। मां नथो मञा हुन जे ॻाल्हियुनि खे। जमाल खान खे चओ त जेकॾहिं कोहिस्तान में रहणो अथसि त असांजे सरदारी निज़ाम जे हेठि रहंदो। सरदार साईं, असां त ॾाढी कोशिशि कई, पर असांजी ॻाल्हि हुन न मञी। ॿियो त ठहियो, पर चाचे बागली खे बि मुंहं ते जवाबु ॾेई छॾी। त पोइ मां बि हुनखे हित तर में राज में रहण जे लाइ जवाबु थो ॾियां। वञी ॿुधायोसि, 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि ही कोहिस्तान छॾे हलियो वञे, न त हशर ॾाढो बुरो थींदुसि। ठीकु आहे सरदार साईं, असां न्यापो ॾियूंसि था। न्यापो न, पर हितां कढोसि। सरदार साईं, असां कीअं कढंदासीं? छो? तव्हां हुनखे हर ॻाल्हि जी ख़बर ॾियो था ऐं हुनखे हितां नथा कढी सघो। सरदार साईं, असां त कंहिंखे न ॿुधायो आहे। कूड़ न हणो, मूंखे सॼी ख़बर आहे। जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो त तव्हां लाइ ॾाढो बुरो थींदो। वञो, इहो कमु 2 ॾींहंनि जे अंदरि करे पोइ अचो। बुरो। हाज़िर बाबा, हाज़िर। छा थियो मुंहिंजी शहरबानी जो? चाची, मां शर्मसार आहियां, मजबूर आहियां। गुलज़रीन नथो मञे। गुलज़रीन, गुलबानू असां। शाबस हुजे पुट, शाबस हुजे, लख शाबसूं हुजनि। मूं सम्झो त मुंहिंजो हिकिड़ो करीम मारिजी वियो ऐं जमाल जी सूरत में मूंखे ॿियो पुटु मिलियो। पर अफ़सोस आहे मूंखे इन ॻाल्हि जो त तूं बि दुनिया वारनि वांगुरु निकिरी पए। मूं तोखे जमाल पंहिंजे पुट वांगुरु करे ॾिठो हुयो। शायद इहा मुंहिंजी भुल न हुई। मां तोखे सुञाणे कोन सघियसि कि जानवर सिफ़त इंसान जे ज़ुल्म जो शिकार थी वेंदी। मुंहिंजी न्याणी जमाल तूं भली पंहिंजी भाउ जी ॻाल्हियुनि में अच, पर मां के अजनबी जी अखियुनि में पंहिंजे पुट खे ज़रूर ॻोल्हींदसि। चाची मां बस जमाल पुट, बस। इहा खुदा जे तरफ़ खां मुंहिंजे मथां का आज़माइश आहे ऐं अल्लाह कंदो मां इन आज़माइश में कामयाब थींदसि। चाची मां मजबूर आ। मां गुलबानू सां वाइदो करे वेठो आ त गुलज़रीन उन जो आ। मुंहिंजे हूंदे उनखे गुलज़रीन खां केरु अलॻि नथो करे सघे ऐं जल्द उन्हनि जो निकाह थियण वारो आ। ऐं जमाल जेका तो मूं सां ज़बान कई उन जो छा थियो? मूं गुलज़रीन जी बाह तुझे हथ में ॾियण जी ज़बान कई हुई, पर तो ऐं मूंखे सहारो ॾेई मुंहिंजे ॾुखनि खे ख़तम करण जो त तो मूं सां वचन कयो हो न। इहो त मां अॼु बि पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियां त तुंहिंजो वार बि विंगो थियण न ॾींदुसि। जमाल जेको
मुझे अंदर जे सूरन के न समझी सकियो वो मुझे किया थी सके तो अल्लाह साईं आजमाइश हर इंसान ते आणी तो आहे शायद ये घड़ी भी मुझे ला आजमाइश जी आहे पुट असा जी आजमाइशन मां अल्लाह ताला ही असा के निजात ॾियारींदो अरे वो तो न्याणी आहे औरत जात आहे उन जो तो के ख्याल कोन पयो तो के पंहिंजो भाउ एॾो प्यारो थी वियो वो भी मर्द जमाल तू नथो चाही न पुट तो मुझी न्याणी इज्जत से पंहिंजे घर वारी थे ऐं इज्जत जी जिंदगी गुजारे वञ पुट वञ तू भी दुनिया जड़ो निकते बस मेहरबानी तुझी जमाल तुझा थोड़ा असां ते वञ बस असां के पंहिंजे हाल ते छॾे ॾे जेको असांजो नसीब हूंदो न असां के वो ही मिलंदो तुझा थोड़ा मेहरबानी तुझी तू वञ ए बाबा जो रो तुझे पैरन ते थी रखा हथ थी बधा असां के छॾे ॾे असां के पंहिंजे हाल ते छॾे ॾे बस कर चाची बस कर मुझे अंदर के चीर न दे न रो तुझी न्याणी जी इज्जत जी हिफाजत कर मुझो फर्ज आ गुलज़रीन शहर बानो सा निकाह कंदो यो मुझो तो सवाइदो आ सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।